फैज़गंज में कोटलालू थाने जी हद ॻोठ अब्दुल हकीम मुंगियो में मसमात शहमीरा मुंगियो सां जवाबदार गुलमीर पारां मुबैना तौर ज़्यादती जी कोशिश कई वई तो वारसन पारां मुज़ाहमत करण ते 2 औरतन समेत 10 ॼणा शदीद ज़ख्मी थी पिया, जंहिं ते ज़ख्मियुनि में मसमात बचुल, मंटार, अब्दुल वाहिद, नदीम, नादिर, एहसान, बाबर, रफ़ीक, अरशद ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त अहिड़ो इतलाउ कोटलालू पुलिस खे ॾिनो वियो। कोटलालू पुलिस वाक़े वारी जाइ ते पहुची ज़ख्मियुनि खे सरकारी अस्पताल मुंतक़िल करे ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार गुलमीर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त अहिड़े इतलाउ जो अञा ताईं को बि केस दाख़िल न थियो आहे। होॾां इलाइक़े में ॾहका वारी सूरत-हाल आहे। ॿिए तरफ़ां इल्ज़ाम आयल गुलमीर मुंगियो मूजिबि मूं ते लॻायल इल्ज़ाम कूड़ा आहिनि, मूंखे बेगुनाह फासायो वियो आहे। होॾां कोटलालू पुलिस ॿिन्ही धुरनि जे 2 ॼणनि गुलमीर ऐं एहसान मुंगियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अली बख्श चांग, सोच टीवी, फैज़गंज।